अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गजाला अब्दू यहाँ एहसन खुड़ो नज़र नासी नौस्तान जी हेडलाइंस थे। सुप्रीम कोर्ट में डेप्टी स्पीकर की रूलिंग खिलाफ केस की ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल की सरबराही में 3 रुकनी बेंच केस की ॿुधणी कंदी। सुप्रीम कोर्ट में सियासी अगवाननि के दाख़िला ते पाबंदी। हुकूमती इतिहादी जमायतुन फुल कोर्ट बनाने जो मुतालबो करे छड़ियो। नून लीग की नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त मैच फिक्सिंग जी बेंच फिक्सिंग भी एक ॾोह आहे। कुफ्र जो निज़ाम त हली सके तो पर ज़ुल्म जो निज़ाम नथो हली सके। ग़लत फैसले समूरे केस जो बेड़ो बोड़े छड़ियो आहे। चयो वियो त अपील ॿुधणी हेठि आहे। प्रेस कॉन्फ्रेंस न कयो। अदालत कासिम सूरी के छो नाहे घुरायो। पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर के कटड़े में घुराए वियो। जस्टिस खोसा इमरान खान के चयो त रोड ते छो आया आहियो, मूं वटि अचो। हुननि सुप्रीम कोर्ट जे हुक्म जा बखिया उडेड़े छॾिया ऐं सुप्रीम कोर्ट पहुता। कहिड़ो ॾोह आहे जेको इमरान खान नाहे कयो। पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो त मरियम नवाज़ जेको ॻाल्हायो उहो असां सभिनी जो मौक़िफ़ आहे। अवामी नुमाइंदनि जो तहफ़ुज़ यकीनी बणाए वञे। असां अदलिया खां फ़ैसिले जो हक़ खसूं नथा। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो चवे थो जमहूरी क़ुवतुनि जो मुतालबो आहे त फुल कोर्ट बेंच जोड़ी वञे। इहो नथो थी सघे त हिन मुल्क जो फ़ैसिलो रुगो 3 माण्हू कनि। कुझु ताक़तवर मुल्क खे आमराणो 1 यूनिट बणाइणु चाहिनि था। पंजाब के वडी वजारत वारे मामले बाबत हमज़ा शहबाज फुल कोर्ट बनाने लाइ सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाखिल कराए छड़ी। आर्टिकल 63 की नज़रसानी की दरख्वास्त की ॿुधणी करण की इस्तदा बागी मेंबरनि जो इलेक्शन कमीशन के फैसले खिलाफ अपीलूं ॿुधणी हेठि आहिनि। डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी तरफ़ां 22 जुलाई ते ॾिनल रूलिंग दुरुस्त आहे। इलेक्शन कमीशन बागी मेंबरनि खिलाफ इमरान खान तरफ़ां जारी कयल हिदायत के तस्लीम कयो। दरख्वास्त गुज़ार जो मौक़िफ़ कराची समेत सिंध के मुख्तलिफ शहरन में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। कराची में नर्सरी, शारा फैसल, तारक रोड, मलीर, कायदाबाद, लांढी, कोरंगी एयरपोर्ट ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में बरसात जो सिलसिलो वधीक 2 ॾींहनि ताईं जारी रहंदो। कश्मोर, कढण, खानपुर, घोड़ाबारी, पीर जो ॻोठ, सिजावल, ठकराठू, टंडो मीरली, पखो ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहुं पियो। सॼे मुल्क में बरसातुनि खां पोइ गुड्डू बैराज में पानी जा वहकरा वधण लगा। गुड्डू बैराज में पानी जो मथां वहकरो 2,16,431 क्यूसेक ऐं हेठियां वहकरो 1,97,466 क्यूसेक रिकॉर्ड कयो पियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज में पानी के वहकरनि में 6,553 क्यूसेक की वाट। असां जेलुनि में वियासीं पोइ बि सब्र ऐं एहतराम कयो। ॿुधायो त असां छा लुटियो आहे, सबूत किथे आहिनि। आइन ऐं जमहूरियत जी बालादस्ती लाइ सभु गॾु थिया आहियूं। नून लीग अॻवान ख्वाजा साद रफ़ीक जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं पीटीआई जी हुकूमत मईशत खे तबाह करे छॾियो आहे। 2018 वारियूं चूंडूं खसियूं वयूं। मुल्क में कोरोना वायरस के 2 मरीज़ फौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 582 नवा केस रिपोर्ट। वायरस जो शिकार 178 मरीजन की हालत गणसी जोगी बुधाई पई वञे। मुल्क में कोरोना वायरस की शरह 3 हेक्टो रही। रोहिड़ी वेझो ॻोठ अरबेलो में कार इल्ज़ाम तां नौजवान नारी क़तल। औरत नाज़िया फलपोट्रो के संदस मुड़स कार इल्ज़ाम हणी पिस्टल जा फायर करे क़तल कयो। मियां साहब वेझो ॻोठ ॻोधो शहर में कार इल्ज़ाम हेठि पीरसन औरत क़तल। पुलिस पहुंची लाश खणाए अस्पताल पहुंचायो। मेहड़ में सेक्शन थाने भरिसां ॼातल नौजवान जो लाश हथ। घोटिया में अंडर बाईपास पर ट्रेन जो टक्कर लगण सबब औरत फौत थी वई। लाश अस्पताल मुंतकिल। फौती औरत की सुञाणप न थी सघी। गढ़ी यासीन में कुछ ॾींहं अॻु गुम थियल नौजवान के अगवा की तस्दीक। नौजवान रहमान मुगल के वारसन के धाड़ेलन जो फोन 2 करोड़ रुपया भुगतल।